अस्सलाम वालेकुम दोस्तों, पापनगर जी न्यू अपडेट सां गॾु हाज़िर थी चुका आहियूं। इन खां पहिरियों असां चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे हाल ते क्लिक कंदा दोस्तों। त बिना देर त पंहिंजे अपडेट जे तरफ़ तव्हां ॿारनि खे इंतज़ारु कोन था करायूं। त जी दोस्तों, तव्हां नेक्स्ट एपिसोड में ॾिसंदो त मंठार जेको आहे त सिकंदर खे मरणी करे छॾींदो ऐं हुनजे घर में घिरी करे उताक में घिरी करे उनखे गोली हणंदो मंठार दोस्तों। ऐं बहितरीन एपिसोड थियण वारो आहे ऐं शेर दिलि खे ख़बर पवंदी त मंठार जेको आहे त वरियल ख़ान जी उताक में घिरी करे ऐं वरियल ख़ान जे पुटु सिकंदर ते हमिलो कयो आहे, वार कयो आहे ऐं हुनखे मरणी करे छॾियो आहे। त शेर दिलि पंहिंजे चाचे खे चवंदो, जेकॾहिं मुंहिंजो दुश्मन न हुजे हा मंठार त संदसि वञी गुलनि जा हार पारायां, पर हींअर बि मुंहिंजी दिलि चए थी भली हू मुंहिंजो दुश्मन आहे, पर हुनखे मां वञी गुलनि जा हार पारायां ऐं हुनजी आज्ञा कयां। हुनजी दिलि खे सलाम आहे जो हू वञी दुश्मन जी उताक में घिरी करे ऐं हुन दुश्मन ते वार कयो आहे वञी। ॿिए पासे दोस्तों, राणी जेका आहे त पंहिंजी चाचीअ खे चवंदी त बाबा खे बददुआ कीअं ॾियां। बाबा खे बददुआ मां नथी ॾेई सघां, बाबा खे मुंहिंजी दुआऊं ई आहिनि, बहरहाल माना बाबा पंहिंजी ज़िंदगी में ख़ुशि हुजे। मूंखे आज़ारियो अथई, भली आज़ारे, पर मुंहिंजो पीउ आहे, मां हुनखे बददुआ कॾहिं बि न ॾींदुसि दोस्तों। ईअं राणीअ जा लफ़्ज़ आहिनि। ऐं ॿिए पासे नूरल जेको आहे त मल्हार खे वठण लाइ अचे थो ऐं बालाज ख़ान जेको नूरल खे चई रहियो आहे त बालाज ख़ान पुलिस जे क़ैद में आहे, मुंहिंजे क़ैद में न आहे जो मां तोखे ईअं हथ खां वठी ॾियां। जेसिताईं मां पुलिस सां ॻाल्हायां ऐं मल्हार खे उतां कढायां पोइ तुंहिंजे हवाले कंदुसि। फ़िलहाल हितां हलियो वञु, तव्हांजी ज़िंदगी जेको आहे त मिठल ईदी राबेल बचाई आहे, न त मां तव्हांखे कॾहिं बि ज़िंदा कोन छॾियां। बसि मां तोखे मल्हार छॾाए ॾींदुमि, तूं फ़िलहाल वञु हितां। जी दोस्तों, हीअ असांजी अपडेट। वधीक अपडेटूं ॾिसण ऐं ॿुधण लाइ सब्सक्राइब कयो असांजे चैनल खे। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों।